बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सिंधी पोची खाने में खुशामदीद। अॼु ठाहींदासीं स्मोकी चिकन। उन जे करे असांखे हाणे स्मोक या त वरी असांखे किथां कोयलो खणो पए। इन जे करे असां बसर, टमाटा, थूम, सावा मिर्च इन्हनि सभिनी खे हल्की बाहि ते रखंदासीं। उहे जॾहिं डन थी वेंदा तेसि ताईं असां तेल खणंदासीं। तेल में जेके बि तव्हां जेतिरो बि तव्हां चिकन यूज़ था करणु चाहियो ओतिरो चिकन तव्हां यूज़ कजो। उन में तेल में विझी उनखे थोरो भुनिजो। हीअ जेसि ताईं असांजो सेकिजी वञे। सेकण जो इहो हिकिड़ो तव्हांखे इंशाअल्लाह मतिलबु तव्हां जॾहिं सेकींदो त तव्हांखे फील थींदो त उहे कीअं सेकिजी विया आहिनि। उहे काफ़ी हद ताईं नरम थींदा। उनखे पोइ ग्राइंड कजो। ग्राइंड करे उनखां पोइ उन चिकन में विझिजो। चिकन में विझी उनखे घुमाइजो तेसि ताईं थोरो उनजो स्मोकी फ्लेवर तव्हांखे फील थींदो त महसूसु थिए। उनखां पोइ तव्हां हुन में धाणा विझिजो, लूणु विझिजोसि, हेड विझिजोसि, जीरो विझिजो, गरम मसालो विझिजोसि, थोरा धाणा विझिजोसि 1.5 चमिचो खनि। जेतिरो तव्हां टेस्ट मतिलबु करणु चाहियो। थोरो हिन में मूं कढ़ाई गोश्त मसालो जो बि विधो आहे। 1 चमिचो मूं कढ़ाई गोश्त मसालो विधो आहे। उनखां पोइ हिनखे मां भुञियो आहे। पहिरियों ई असां हिनखे तेल में हल्को फ्राए कयो आहे। उनखां पोइ हिनखे हीअ थोरी देरि में ई मतिलबु अधु कलाक खनि में तव्हांजी जेका चिकन आहे माशाल्लाह सुठे नमूने ॻरी वेंदी। हे ग्रेवी खे ॾिसो, ग्रेवी बि माशाल्लाह तेल छॾियो आहे, सुठे नमूने ॻरी वई आहे। अगरि तव्हां हिन में आलू विझणु चाहियो त आलू खे पहिरियों ई बॉइल करे छॾियो। उन बॉइल करण खां पोइ हिन में विझिजो। छो कि हिन जो न त फ्लेवर थोरो घटि वधि थी सघे थो। इन जे करे चिकन खे असां ॾिठो आहे थोरो हिन में पाणी विधो आहे त असांजो चिकन माशाल्लाह सुठे नमूने सां ॻरी वियो आहे। उनखां पोइ असां पासे खां मतिलबु आलू बॉइल करे रखिया। तव्हां अगरि एज़ इट इज़ चिकन खे सर्व करणु चाहियो त तव्हांजी मर्ज़ी आहे। असांजा ॿार थोरा आलू खाईंदा आहिनि। इन जे करे मां उन्हनि में ई विधो आहे, आलू बॉइल करे विधो आहे। थी सघे थो उन में अगरि टाइम घणो लॻे, मुर्गी घणी पची वञे। आख़िर में कारा मिर्च विधासीं जेके घर में ई असां कुटींदा आहियूं। थोरो गरम मसालो विधो आहे, धाणनि ऐं सावण मिर्चनि सां सर्व कयो आहे। तव्हां ठाहियो, खाओ। हीअ तमामु माशाल्लाह बहितरीनु थींदो आहे। चिकन स्मोकी चिकन खे चवंदा आहिनि। ठाहे खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।